मारवी रूरल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन तरफां हिकु ॾींहं लाइ तरबियती सेमिनार इंतिहा पसंदीअ जे ख़ात्मे लाइ औरतुनि जो किरदार जे उनवान सां नाज़ पायलट स्कूल खैरपुर में मुनक़िद कयो वियो। सेमिनार में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र, सिविल सोसाइटी, सियासी समाजी सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार के प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर सायरा सलमान चयो त खैरपुर में औरतुनि जे अमन इतिहाद नाले सां हिकु इज्तमाही ग्रुप ठाहियो वियो आहे, जंहिंमें खैरपुर जूं 10 यूनियन काउंसिलनि मां 100 औरतूं चूंडियूं वयूं आहिनि। असां सम्झूं था त अहिड़ा प्रोग्राम ज़रूरु थियणु घुरिजनि। अॼुकल्ह शिदत पसंदी जो जेको मुज़ाहिरो आहे, मज़हबी हम आहंगी जो इलाही मसइला पंहिंजे मुल्क में वधनि था पिया, जंहिंजी वजह सां औरतुनि खे घणो जेको आहे सो मसइला दरपेश अचनि था। असांजी सिंध में पिदरशाही निज़ाम आहे ऐं पिदरशाही निज़ाम में रही करे असां पंहिंजी नियाणियुनि खे अॻिते कीअं कढी था अचूं, हर फ़िरके जे माण्हुनि खे इन्वॉल्व कयूं। तमामु हिकिड़ो मैसेज आहे। इहो मैसेज असां जेकॾहिं ॿाराड़ी ताईं ऐं जेके अणपढ़िया माण्हू आहिनि उन्हनि ताईं पहुचाईंदासीं त असांजे मुआशिरे में माहौल में इंतिहाई तब्दीली अची सघे थी। उन्हनि खे इहो मैसेज आहे त उहे मतिलबु औरत खे जेका आहे न अॻिते आणनि, उन्हनि खे मतिलबु मौक़ा ॾियनि त जीअं, छाकाणि त औरत जेका आहे न उनजो मेन रोल रहे थो हर शइ में। समाज अंदरि सहप ऐं रवादारीअ वारे माहौल खे फ़रोग़ ॾिजे जीअं माशिरे जे अंदरि पुरअमन माशिरो जोड़े सघिजे। अहिड़े क़िस्म जा सेमिनार थियण सां औरतुनि में सुजागी पैदा करण सां गॾोगॾु असांजे मुआशिरे ऐं समाज में औरतुनि खे आला मक़ाम हासिल थी सघे थो। इंतिहा पसंदी आहे, उनखे ख़तमु करण लाइ हिननि सेमिनारनि खे आम ऐं जाम करणु घुरिजे। कैमरा टीम सां गॾु अली जाफ़री, सिंध टीवी न्यूज़, खैरपुर।